जको सचो आस रसूल ॾाढे जो सुभान अल्लाह। वो असां कुर्बान थींदासे पोया पोया दोस्त बेचो सुभान अल्लाह। असां कुर्बान थींदासे वो सोने ख़त्म नबूवत ते दैयत मत कजो सुभान अल्लाह। असां कुर्बान थींदासे सोने ख़त्म नबूवत ते ओ आयो नबी जा आशिक 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 असां जानियो भी दीदासे सोने ख़त्म नबूवत ते असां जानियो भी दीदासे सोने ख़त्म नबूवत ते सोहणे नबीअ जे पैदा थियण सां पूरी दुनिया रोशन थी। कुफर जे अंदर तड़को मची वियो कुफर जी ताकत मिटजी वई। सोहणे नबीअ जे पैदा थियण सां पूरी दुनिया रोशन थी। कुफर जे अंदर तड़को मची वियो कुफर जी ताकत मिटजी वई। ओ आयो एड़े सजण जा आशिक ते ना हटंदासे असां पोइ ते ना हटंदासे ओ सोने ख़त्म नबूवत ते असां कुर्बान थींदासे सोने ख़त्म नबूवत ते। तवजा ॿुधाइण चाहियां थो प्यारन खां प्यारो सब के मिठड़ो मोहम्मद रोज़े वारो माल मता ऐं घर ॿारन खां साह खवद सोहारो ओ आयो मीर मिठे जा आशिक 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 असां नारा बेहणदासे असां नारा बेहणदासे ओ सोने ख़त्म नबूवत ते असां कुर्बान थींदासे ओ सोने ख़त्म नबूवत ते। रब कुरान में आ फरमायो अरबी अनवर आखिर एगड़ी दावा जेको कंदो कूड़ो कूड़ो कमीनो काफर ओ आयो प्यारे पिरिया जा आशिक 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 नकी कूड़न के मञदासे ओ सोने ख़त्म नबूवत ते। अब्दुल्ला गडानी आगे सनागर रब जे हबीब प्यारे जो शान नबीअ जो लिखंदे दिल सा मोमिन जो मन ठारे तो ओ आयो साईं सचे जा आशिक 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 असां सूली ते चढ़ंदासे जनी दिल ठर थी वो तो जे सुभान अल्लाह। जमीयत उलमा इस्लाम जो सच्चो कारकुन ॾाढे जे सुभान अल्लाह। वो बातिल जी केरी बेगमो